अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां सबीन मेमण। नाज़रीन, सिंध में हज़ारें स्कूल बंदि मिलिया आहिनि जिन खे तालीम खाते जा अमलदार न खोलाए सघिया ऐं नई खोलाइण लाइ के ख़ासि उपाउ वरिता विया। उहे अक्सर स्कूल माल जे वाड़नि, अन जे गुदामनि ऐं ओताकनि तौरु इस्तेमालु थींदा रहिया। इहा त हुई बहिराड़ियुनि में स्कूलनि जी हालति, पर शहरनि में बि स्कूल हेल्थ क्लबनि तौरु, रिहाइशी इमारतनि, फ्लैटनि, दुकाननि ऐं गुदामनि तौरु इस्तेमालु थींदा रहिया। नाज़रीन, सिंध में तालीम जी तबाहीअ जा केतिरा ई कारण आहिनि जिन में इंतज़ामी लापरवाही, स्कूलनि में उस्तादनि जो न अचणु, उस्तादनि जो गुसाइण ऐं तालीम जे हवाले सां मिलियल बजट सही तौर ते इस्तेमालु न थियणु। नाज़रीन, सिंध में तालीम जी सूरत हाल इंतिहाई ॻणतीअ जोगी आहे त उते वरी न्याणियुनि जी तालीम जे हवाले सां ॾिसबो त सूरत हाल अञा वधीक ख़राबु आहे। सिंध में न्याणियूं प्राइमरी ताईं मुश्किल सां तालीम हासिल करे सघनि थियूं ऐं सेकेंडरी ताईं पहुचंदे न्याणियुनि जी तादाद स्कूलनि में इंतिहाई घटिजी वञे थो ऐं वरली का न्याणी आला तालीम हासिल करण ताईं पहुची सघे थी। नाज़रीन, ताज़ो ई सकरन में हिकु वाक़ियो रिपोर्ट थियो आहे ॻोठ साहिब ख़ान जलालाणी में, जंहिंमें ॻोठाणनि पारां दाहियो वियो आहे त तालीम दुश्मन माण्हुनि संदन न्याणियुनि जी तालीम रोकराए छॾी आहे, बंदि कराए छॾी आहे। असां अॼोको प्रोग्राम सिंध में तालीम जी तबाहीअ ते ऐं ख़ासि करे न्याणियुनि खे जेका तालीम नथी ॾियारी वञे, न्याणियुनि जी तालीम ते बंदिश विझी वञे थी, तालीम खे रोकराए वञे थो, जेके न्याणियूं तालीम हासिल करणु चाहिनि थियूं उन्हनि खे तालीम हासिल करण खां रोकियो वञे थो। इन हवाले सां आहे, इन हवाले सां अव्हां बि पंहिंजे शहर, पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे ॻोठ मां अहिड़ी का ख़बर, अहिड़ी का ॻाल्हि असांखे ॿुधाइणु चाहियो, असां सां शेयर करणु चाहियो, पंहिंजी राय ॾियणु चाहियो त सिंध में न्याणियुनि जी तालीम जे हवाले सां जेका तबाही आहे या जेको न्याणियुनि जी तालीम जो रेशो इंतिहाई घटि आहे, उहो छाजे करे आहे, इन जा कहिड़ा सबब आहिनि, इन खे कीअं ठीकु करे सघिजे थो। तव्हां स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदव, तव्हां असांखे लाइव कॉल करे सघो था, पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए सघो था ऐं असां कोशिशि कंदासीं त असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां इन मौज़ू ते ॻाल्हाए सघूं, उन्हनि जी राय वठी सघूं। ऐं ताज़ो जेको ही वाक़ियो रिपोर्ट थियो आहे सकरंड में तालीम जे हवाले सां, त असां इन्हनि न्याणियुनि जे पीउ सां, इन्हनि जे कंहिं वारिस सां इन्हनि राब्तो करे सघूं ताकी उन्हनि खां पुछी सघूं त उहे कहिड़ा अंसर आहिनि जेके उन्हनि जी न्याणियुनि खे तालीम खां हासिल करण खां रोकनि पिया या उन्हनि ते बंदिश विधी वई आहे या उन्हनि खे तालीम हासिल करण खां रोकियो वियो आहे। नाज़रीन, तालीम हासिल करणु हर इंसान जो बुनियादी हक़ हूंदो आहे। असां वटि न्याणियुनि जी तालीम त इलाही परे जी ॻाल्हि आहे, पर असां वटि तालीम जे हवाले सां एतिरो शऊर ई अञा कोन्हे को, एतिरी अवेयरनेस ई कोन्हे त तालीम हासिल करणु केतिरो ज़रूरी आहे। हिन वक़्तु जेका सिंध में कुझु ॾींहं अॻु सूरत हाल साम्हूं आई त सिंध में केतिरा ई एतिरा स्कूल हुया जेके बंदि पयल हुया, जेके नाले मात्र स्कूल हुया, जिते न उस्ताद ईंदा हुआ, न शागिर्दनि जो तादाद हूंदो हुयो। ऐं इन्हनि स्कूलनि जूं जॾहिं रिपोर्टूं मीडिया में रिपोर्ट थियो इन्हनि स्कूलनि जे हवाले सां, त जजनि आला सुप्रीम कोर्ट इन जो नोटिस वरितो ऐं स्कूलनि ते जॾहिं जजनि जे साहिबान जे तरफ़ां छापा लॻणु शुरू थी विया त कहिड़ा कहिड़ा इंकशाफ साम्हूं ईंदा रहिया। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां सकरंड में जे हवाले सां जेको मीडिया में वाक़ियो रिपोर्ट थियो आहे त न्याणियुनि जी तालीम खे रोकरायो वियो आहे, बंदिश विधी वई आहे, उन न्याणियुनि जो पीउ ख़ान मोहम्मद जलालाणी असां सां लाइन ते मौजूदु आहे। हेलो ख़ान मोहम्मद साहब, पहिरीं इहो ॿुधायो त तव्हां जेको इहो मुज़ाहिरो कयो आहे, इहो दाहियो आहे त न्याणियुनि जी तालीम, तव्हांजी न्याणियुनि जी तालीम रोकराई वई आहे, मूंखे हिन वाक़िए जा थोरा तफ़सील डिटेल ॿुधाईंदा वञो। जी जी, अॼु पहिरीं ॻाल्हि त अॼु खां 4 महीना अॻे मुंहिंजी न्याणी जो मिडवाइफ जो इंटरव्यू हुयो जी। उते उन जे लाइ आऊं हुन सां गॾिजी ॻोठ खां निकितासीं ॿाहिरि त गस ते जेके वेठा अॻु उहे एतिराज़ कंदा हुया, उहे उन्हनि जेको आहे मूं ते हमिलो कयो, जंहिंमें मूंखे धक लॻा, जंहिंमें मुंहिंजा 2 ॾंद बि भॼी पिया, ॿिया कुझु धक लॻा। आऊं जॾहिं थाणे ते रसियसि तॾहिं उते हू ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जेको MN आहे उन जो मैनेजर अॻे ई थाणे ते मौजूदु हुयो। हेलो जी जी, तव्हां ॻाल्हि कयो, मां ॿुधां पई तव्हांजी ॻाल्हि। उहो अॻे ई उते मौजूदु हुयो, जंहिं उन मूंखे टाम मटोल करे पहिरें मूंखे उन्हनि अस्पताल जे लाइ लेटर ॾिनो, पोइ 2-3 ॼाणा त जेको आहे अस्पताल वारा चकर कटराईंदा रहिया, उहे जेके आहिनि मेडिकल रिपोर्ट न पिया ॾियनि। पोइ आख़िर जॾहिं उन्हनि ते जिन कुझु दोस्तनि उन्हनि प्रेशर विधो हेॾां होॾां, उन खां पोइ उन्हनि ॾिनो, वरी जॾहिं थाणे ते वियासीं त हू फ़रियाद वठण जे लाइ तयारु न हुया। वरी असीं कोर्ट में वियासीं, कोर्ट जॾहिं लेटर ॾिनो, ऑर्डर ॾिनो त 4 महीना तक़रीबन ई मूंखे रुलाईंदा रहिया। SHO अनाला पंवर ऐं मंज़ूर उनड़ जेके इन में वधि जेको आहे सो आख़िर 3 ॼाणो थियो, चोथों त मुंहिंजी नंढड़ी वरी
उहा ई साॻी मुंहिंजी छोकिरी जेका भई मुंहिंजी भाइटी खे वठी स्कूल में वई, उते हेड मास्टराणी जेका हुई उन चयो त बाबा मूंखे तव्हांजे ॿारनि जे लाइ तमामु सख़्तु मञिया थियल आहे, स्कूल मंझि न अचो। अच्छा, हेड मास्टराणी तव्हांखे चयो? हेड मास्टराणी मुंहिंजे छोकिरी खे चयो, जेका मुंहिंजी न्याणी जेका अॻु मंझि जंहिंजे सां मसइलो थियो उनखे हेड मास्टराणी चयो। उन तां हुननि जो पाण मंझि थोरो इहो तनाज़ो थियो। उहो वरी उहो थियो, रिज़ल्ट इहा निकिती त ॿियो उहो माण्हू साॻियो ई जवाबदार क्लासनि खणी असांजे घर में दाख़िल थियो। असीं मज़दूर माण्हू आहियूं जेके मुंहिंजे फैक्ट्रियुनि जो मैकेनिक आहियां। मुंहिंजो भाउ जेको आहे उहो बि मज़दूरी जे हिसाब सां घर में केर बि मौजूदु न हुयो। उन क्लासनि खणी उहो जेको उते घर में पोइ ॿारनि जेको आहे सो वठी रड़ियूं दाऊं हेॾां होॾां कयूं। हिन जेको आहे सो ईअं दहशत जे लाइ या सिधो सो ईअं करे पोइ उते जेको आहे हिनजो पटो बि टोड़े विधो उते घर मंझि ॿारनि ऐं बराबरि मुंहिंजी जेका न्याणी ऐं मुंहिंजी भाॼाई जेका हुई जंहिंजी छोकिरी सां एतिराज़ थियो हेड मास्टराणी सां त उहे जेके आहिनि उहे लेटरिन मंझि लिकी वियूं। हू न मथे पंहिंजी तसली करे पोइ त ॻोठ वारा ॿिया पिया आया। वरी जॾहिं असीं फिरियाद जे लाइ वियासीं त एसएचओ खे उहो लेटर बि ॾिनोसीं त बाबा हीउ कोर्ट जो लेटर आहे तव्हांजा, त छा था चओ? हुन चयो त बाबा तव्हां 6 बजे अचिजो। जॾहिं असीं 6 बजे वियासीं उन जॻह ते थाणे ते वियासीं त उते गुलाम मुस्तफ़ा शाह जो मैनेजर गुलाम अली तास्केली ऐं ओस्मान भुट्टो नाले सां जेके ख़ासि जेके एमएल जा जेके गुलाम मुस्तफ़ा शाह जा जेके माण्हू हुया, ओस्मान भुट्टो ऐं उन जेको जवाबदार हो उहो ख़ुदि ऐं एसएचओ सां वेठा हुया। छा असांखे उहो ॾिसी इहा कंडीशन असीं वापसि थियासीं। असां चयो हाणे घड़ी तरसी पोइ ॾिसूं त असांखे जवाबु कहिड़ो थो ॾे। असीं जॾहिं वरी वियासीं हुते त चयूं बाबा मुंशी वॾे चयो त बाबा एसएचओ साहिबु जेको आहे सो वियो हलियो। असांखे जॾहिं एसपी ऑर्डर ॾींदो तॾहिं असीं जेको आहे सो फरियाद वठंदासीं। तेसीं ताईं तव्हांजा इहे चकर फज़ूल आहिनि। त मूं हिनखे चयो, मुंशी खे चयो त छा जेको आहे सो एसपी तव्हांजो जेको आहे सो जलालाणी जे ॻोठ में आहे? मूंखे चई तोखे इहा तमीज़ आहे ॻाल्हाइण जी? मूं चयो साईं तव्हां जेको आहे मूंखे चयो त 6 बजे ऐं तव्हां फोन कई आहे जवाबदार खे जलालाणी जे ॻोठ में ऐं ही मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। बहरहाल उन जेको आहे सो उन सां घटि वधि कयो। पोइ उन जे लाइ असां एहतजाज बि कयो आहे ऐं इहो आहे ऐं कंडीशन इहा आहे त असांजी हिन वक़्तु 3 मुंहिंजूं न्याणियूं आहिनि ऐं 2 मुंहिंजूं भाइटियूं आहिनि जेके स्कूल त कयो पर हींअर घर खां निकिरण जे लाइ असां जेको आहे सो ॿाहिरि निकिरण जे लाइ बि उन कॾहिं 3 राति इहो थियो। नतीजे मंझि त उन्हनि धुरनि मंझां जेके उहे ॾाढा मुड़ुस आहिनि उन्हनि वफ़द करे असांखे घुराए उते चयूं त जा त शराफ़त सां वेहो, छोकिरियूं वोकिरियूं स्कूल न छॾायो, पाण मारू माण्हू आहियूं ऐं पंहिंजो जेको आहे सो छोकिरियूं या मायूं औरत जेका आहे त फुटियूं थियूं ॾींदी, ॿियो कंदी, हेॾां होॾां तइलीम सां पंहिंजो कुझु न वञे। ॿी सूरत में तव्हां जेको आहे सो ॻोठ में न वेहो जेकॾहिं छोकिरियूं पढ़णु चाहींदो। अच्छा ख़ान मोहम्मद, हाणे तव्हांजूं न्याणियूं स्कूल नथियूं वञी सघनि तालीम हासिल करण जे लाइ, पढ़ण जे लाइ? जी 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 न। पोइ तव्हां जॾहिं तव्हां पुलिस बि तव्हांजी दांह न ॿुधी त तव्हां समाजी हवाले सां कंहिं चङे मुड़ुस माण्हू कंहिं चङे साख रखंदड़ माण्हूअ सां राब्तो कयो त असां सां हीअ वेदन आहे, हीअ असां सां सूरत हाल आहे, असांजी न्याणियुनि खे स्कूल वञण खां रोकियो थो वञे, तव्हां ॿिए कंहिं सां इहो मामिलो उथारियो जेकॾहिं तव्हांजी थाणे ते बि दांह न पे वरिती वई त? अॼु असांजी जॾहिं हू हुन सघारी धुर आहे त होॾां केरु बि असांजे लाइ ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। असां इहो दर दर विया आहियूं, ख़ुदि एसपी वटि विया आहियूं, हेमन राज वटि विया आहियूं ऐं वेमन सेंटर ते विया आहियूं। इहे सभु असां वटि जेके आहिनि प्रूफ आहिनि। पर पोइ जॾहिं मोट में जॾहिं हुते थाणे ते जॾहिं ॻाल्हि थी, हर माण्हू असांखे इहो ई एसपी बि जेको आहे सो लेटर ॾिए थो थाणे ते, कोर्ट वारनि जेको ॾिनो थाणे ते, एसएचओ पछाड़ी जो इहो चयईं त तोखे
इहो ई कमु तव्हां सां थींदो जेको अच्छा ख़ान मोहम्मद, छा ॿियूं न्याणियूं तव्हांजे ॻोठ में आहिनि जेके रहनि थियूं, ॿिया जेके घर ॿियूं फैमिलीज़ ॿिया ख़ानदान रहनि था, उन्हनि जूं न्याणियूं तालीम हासिल करण लाइ वञनि थियूं स्कूल? प्राइमरी ताणी वञनि थियूं। प्राइमरी तालीम ताईं? जी जी जी। अच्छा, कहिड़ी क्लास में पढ़नि थियूं तव्हां जूं नंढड़ियूं? मुंहिंजी जेका आहे सा BA पास कई आहे वॾी जेका छोकिरी, ऐं ॿी जेका हिकिड़ी 8वीं में आहे, हिकिड़ी 7वीं में आहे, ऐं ॿी जेके मुंहिंजो भाइटियूं आहिनि उहे नंढड़ियूं आहिनि प्राइमरी में, उहो 1ॿें दर्जे में आहिनि, जिन ते उन्हनि ते बि एतिराज़ात बाबा। हाणे जेको हेड मास्टर यानी वाज़े लफ़्ज़नि में चयो त तव्हांजे लाइ असांखे सख़्ती सां मूंखे नौकिरी करणी आहे हिन स्कूल में, सुठो इहो पुॼियो त हिन स्कूल में जेको आहे छोकिरियूं न आणियो। अच्छा, उन स्कूल में ॿियूं ॻोठ जूं न्याणियूं तालीम हासिल करे सघनि थियूं, वञनि थियूं, स्कूल वेंदियूं आहिनि? ॿियूं वञनि थियूं। ॿियूं वञनि थियूं? प्राइमरी ताणी वञनि थियूं। अच्छा, प्राइमरी खां वधीक उन्हनि खे तालीम हासिल करणु नथी ॾिनी वञे? न, उन खां वधीक नथी ॾिनी वञे। महिरबानी अवांजी। नाज़रीन, सकरंड मां असां सां गॾु जिन न्याणियुनि जो वालिद असां सां ॻाल्हाए रहियो हो, जिन जे ॻोठ में प्राइमरी ताईं तालीम हासिल करे सघिजे थी, जिन जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो त जेकॾहिं का न्याणी प्राइमरी खां वधीक तालीम हासिल करणु चाहे त जेकी सघारी धुर आहे, जेका तालीम दुश्मन धुर आहे, उहा उन्हनि खे तालीम हासिल करणु नथी ॾे, यानी प्राइमरी खां वधीक उन्हनि खे तालीम हासिल नाहे करणी। उन्हनि जे ॻोठ में प्राइमरी ताईं तालीम न्याणियुनि जे लाइ लाज़मी आहे, उन खां वधीक न। ही आहे असां वटि सिंध जी बहिराड़ी में सूरत हाल, जिते तालीम जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। न्याणियुनि खे अवल त तालीम ॾियारी नथी वञे, ऐं बाक़ी जेकॾहिं ॾियारी बि वञे थी या को वालदेन पंहिंजी न्याणी खे अॻियां पढ़ाइण बि चाहे त उनखे कहिड़े तरीक़े सां रोकियो वञे थो, ऐं उनजी दाह ॿुधण वारो कोई बि नथो हुजे, उनजी दाद रसी, उनजी फ़रियाद ॿुधण वारो को बि नथो हुजे। इन जे करे ई अहिड़ा तालीम दुश्मन जेके माण्हू आहिनि उहे ॾींहों ॾींहुं सघारा थींदा था वञनि। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां हिकिड़ी कॉल आई लाइन ते आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं। जी हाजी सभी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा केर पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अली हसन खोसो, कासिमाबाद अब्दुल्ला सेंटर खां। पर मुंहिंजो नवाज़ शाह दौड़ सां आहे तालुक, पर उते ॾिसो वाराड़ी में कहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि जिते न्याणियूं वञी सघनि। वधि में वधि 5 दर्जा को एजुकेशन मां पाण पंहिंजूं न्याणियूं पढ़ायूं आहिनि, त तमामु ॾुखियो या न मूं पढ़ायो आहे। ॻोठ छॾिणो पियो मूंखे, जेको मां हींअर कासिमाबाद में रहां पियो। हिन न्याणियुनि जे करे हिकिड़ी MBA कई आहे, ऐं हिकिड़ी BA फाइनल जो एग्ज़ाम ॾिनो आहे। ॿी फर्स्ट ईयर कासिमाबाद कॉलेज में पढ़े पई। हिकिड़ी नंढड़ी मुंहिंजी 5th क्लास हैदराबाद टाउन में पढ़े पई। जेकॾहिं उते ई ॻोठ में जेकॾहिं इहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, स्कूल खोलियो वञे हर 2-2, 3-3 किलोमीटर, त असां एतिरो ख़र्च भरे किराए जूं जायूं उते रही करे, ऐं असां छो पंहिंजा ॻोठ छॾे हिते अचूं परे परे। मैट्रिक घटि में घटि हुअणु खपनि। अदा तव्हांजो ॻोठ कहिड़ो हो? मुंहिंजो ॻोठ गेलो खोसो, दौड़ डिस्ट्रिक्ट बेनज़ीराबाद। महिरबानी अवांजी। नाज़रीन, इहो वाकई मसइला आहिनि त किथे स्कूल बंदि पियल आहिनि, केतिरा एतिरा स्कूल जिन ते छापा लॻा आहिनि उहे बंदि पियल आहिनि। माल जा गुदाम आहिनि, माल जा वाड़ा, ओताकूं, थाणा, रिहाइशी इमारतूं, घर, फ्लैट, गोदाम, दुकान ठहियल आहिनि। ऐं किथे वरी स्कूल आहिनि त उहे वरी उन इलाइक़े खां एतिरो परे आहिनि, 2-2, 3-3 किलोमीटर परे, जिते न्याणियूं रोज़ अची वञी नथियूं सघनि। इहो वाकई अदा जेका असांखे कॉल कई, वाकई मसइलो आहे त स्कूल उन इलाइक़े में एतिरो वेझो हुअणु घुरिजनि त जीअं असां वटि जेके खोड़ सारा मसइला आहिनि। हिकु जॾहिं न्याणी का बि औरत तालीम जे हवाले सां ॿाहिरि निकिरे थी त उनखे केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾियणो पए थो। वालदेन खे केतिरनि मसइलनि खे औलाद जे हवाले सां मुंहुं ॾियणो पवे थो, ऐं वालदेन एतिरो परे पंहिंजी न्याणीअ खे नथा छॾे सघनि, छो त न्याणी जे तहफ़ुज़ जो, उनजे सेफ्टी जो, सिक्योरिटी जो बि मसइलो हूंदो आहे। वाकई इहो बि हिकिड़ो मसइलो आहे जंहिंजे करे बि न्याणियूं तालीम हासिल नथियूं करे सघनि, ऐं वालदेन एतिरो परे घर खां जेकॾहिं स्कूल परे आहे त पंहिंजी न्याणियुनि खे स्कूल नथा मोकिलिनि, ऐं इन करे बि उनजी तालीम अध में छॾाए उन्हनि खे घर विहारियो वञे थो। पर इहो मसइले जो हल कोन्हे को। तालीम लाज़मी हर इंसान खे हासिल करणु घुरिजे, चाहे उहो छोकिरो हुजे चाहे उहो छोकिरी हुजे, ऐं ख़ासि करे न्याणियुनि जी तालीम जंहिंजी शरह अॻु में एतिरी घटि आहे।
ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि मसइलनि खे हल कयो वञे ऐं जेकॾहिं हर शहर इहा दावा कई थी वञे त हर ॿहिराड़ीअ में हर तालके में हर शहर में स्कूल आहिनि बि त उहे कुझु स्कूल उन्हनि मां लाज़मी बंदि हूंदा तॾहिं हिननि खे परे परे ताईं पंहिंजी नियाणियुनि खे मोकिलिणो पियो पियो। नाज़रीन हिन वक़्तु असां सां पीर मुनीर शाह लाइन ते आहे, गादी नशीन पीर ज़ाकरी जो, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। पीर साहब, नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां तव्हां छा चवंदव? तव्हां जूं बि नियाणियूं आहिनि, नियाणियुनि जी तालीम हासिल, नियाणियुनि जो तालीम हासिल करणु केतिरो ज़रूरी आहे? अदी महिरबानी तव्हांजी, मूंखे त अहम मसइले ते ॻाल्हाइण लाइ तव्हां दावत ॾिनी। मां सम्झां थो हिन 21वीं सदीअ में इहो चवणु त नियाणियुनि जी तालीम मुतलिक़ ॻाल्हायो, नियाणियुनि जी तालीम थियणु खपे या न थियणु खपे, मां सम्झां थो त असां सिंध जे समाज लाइ या हिकु ताईं शर्मनाक ॻाल्हि आहे त असां 21वीं सदी में बि अञा हिन ते बहस कयूं त नियाणियुनि जी तालीम ज़रूरी आहे या गैर ज़रूरी आहे। नियाणियुनि जी तालीम ओतिरी ज़रूरी आहे, बल्कि मुंहिंजे पंहिंजी ज़ाती राय में त मर्द खां वधीक नियाणी जी तालीम ज़रूरत आहे। उनजे करे जो मर्द जेकॾहिं पढ़े थो त हिकिड़ो फ़र्क़ु थो पढ़े, पर जेकॾहिं नियाणी पढ़ी थी पए त ईंदड़ जेको ईंदड़ जेको घरु आहे उहो बि पढ़ी थो पए। त मां नथो सम्झां त हिन स्टेज ते हिन सदीअ में अञा असांखे ई उन सवालनि ते सोचियूं। यकीनन असांजे सिंधी समाज में, सिंधी मुआशिरे में अहिड़ा बि शायदि के फ़र्द हुजनि जेके जहालत जे इंतिहाई पस्तीअ में पियल हुजनि, जेके हेॾे दौर में बि नियाणियुनि जी तालीम जी अहमियत खे न सम्झंदा हुजनि या नियाणियुनि खे न पढ़ाईंदा हुजनि। पर मां नथो सम्झां त असां अक्सरियत जी सोच तव्हां ख़ुशूसन पीरनि जे हवाले सां इंडिकेट कयो त मां सम्झां थो त पीरनि ते जेकॾहिं वाक़ई पीर आहिनि ऐं शरीयत खे ॼाणनि था ऐं इन्हनि शयुनि खां वाक़ुफ़ आहिनि त उन्हनि ते अञा वधीक ज़िमेदारी आहे थी थिए इन समाज जे हवाले सां त उहे पहिरियां त पंहिंजनि नियाणियुनि खे पढ़ाइनि। त जीअं माण्हू उन्हनि खे ॾिसी, छो जो असां वटि पीर के हद ताईं रोल मॉडल बि सम्झा वेंदा हुआ, माज़ीअ में तमामु वधीक सम्झा वेंदा, पर अॼु बि उन्हनि जो हिकिड़ो इज़त एतिराम आहे। त उन्हनि जे घरनि खे, उन्हनि जे नियाणियुनि खे त अञा बि वधीक हिन जी अहमियत सम्झणु खपे ऐं उन्हनि खे पढ़ाइणु खपे। शाह साहब, माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि मां कटियां थी। असां वटि जेको अॼु ही वाक़ियो मीडिया में रिपोर्ट थियो आहे सकरन जे भरिसां कंहिं ॻोठ में, त उते जेको नियाणियुनि जो पीउ आहे उनखे रोकियो पियो वियो त तूं नियाणियुनि खे प्राइमरी ताईं तालीम ॾियारे सघीं थो, जेकॾहिं प्राइमरी खां वधीक तो तालीम ॾियारण जी कोशिशि कई त उन लाइ मुश्किलूं उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग कयो पियो वञे, रुकावटूं विधियूं पियूं वञनि। असां तालीम जी ॻाल्हि कयूं था, शऊर जी ॻाल्हि कयूं था, पर असां वटि एतिरी अवेयरनेस न आहे। तालीम जे लाइ बिल अची वियो आहे, तालीम लाज़मी क़रार ॾिनी वई आहे, पर ही रुकावटूं जेके विधियूं थियूं वञनि, जेके मीडिया जे साम्हूं अचनि थियूं, रिपोर्ट नथियूं थियनि। ख़ासि हिन वाक़े जे हवाले सां न ॻाल्हाए सघंदुसि, मूंखे उन वाक़े जी तफ़सील ऐं पस मंज़र खां आगाही कान्हे। थी सघे थो त इहो जेॾिल वाक़ो बि हुजे, पर असां वटि ईअं बि थिए थो त उन्हनि वाक़िअनि खे मीडिया ते आणण लाइ ट्विस्ट बि थिए थो। मां हुनजी हिमायत नथो कयां, पर अहिड़े दौर में मां नथो सम्झां त को बाशऊर माण्हू कंहिं बि क़िस्म जो हुजे, भले उहो दीदी माण्हू हुजे, दुर्वी माण्हू हुजे, पीर हुजे, सैयद हुजे, को बि हुजे, अहिड़े दौर में, पर हीउ दौर असांखे त दीनी हवाले सां बि तालीम ते ज़ोर ॾियारियो वियो आहे। उतलबुल इल्म मिनल महद इलल लहद, ॿी कंहिंखां ख़बर थिए, उन में का बि ॾियाणी ऐं छोकिरे जो फ़र्क़ु कोन्हे। जेकॾहिं अहिड़ा वाक़िया असांजे समाज अञा उन्हनि में किथे किथे उहे पुराणी जागीरदारी असरात बाक़ी आहिनि, जेकॾहिं किथे किथे अहिड़ा वाक़िया जेकॾहिं थियनि था त मां सम्झां थो त असां बाशऊर माण्हुनि जो, मीडिया जो ऐं असांजे दोस्तनि जो फ़र्ज़ु आहे असां ते त असां उनखे दरगो ॾिजूं, पर ज़ाती को शुभ वठी ऐं उन्हनि माण्हुनि सां मिलूं। ऐं हींअर तव्हां ॾिसो त ॿाराड़ीअ में बि जिते जिते बि स्कूल खुलियल आहिनि या जिते बि आहिनि त उते नियाणियुनि जी तालीम तमामु घणी आम थींदी पई वञे। यकीननि अञा कुझु जायूं अहिड़ियूं मौजूदु आहिनि जिते इहे पुराणा असरात मौजूदु आहिनि। ख़ासि वाक़िए जे अवां जेको पॉइंट आउट कयो उनजे लाइ मां इन करे सघंदुसि, मूंखे उनजी पस मंज़र जी या ख़बर न आहे, पर को बि माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे या ॿिए कंहिंजे नियाणियुनि खे पढ़ण खां पोइ उहो प्राइमरी हुजे, सेकेंडरी हुजे, हायर सेकेंडरी हुजे या यूनिवर्सिटी हुजे, रोके थो त मां नथो सम्झां त को बि बाशऊर माण्हू उनजी हिमायत छा, पर उनखे बहितर अमल बि सम्झंदो। ऐं इहो रुॻो असांजो शाह साहब, वालिदेन में इहा अवेयरनेस, इहो शऊर कीअं पैदा कजे त उहे पंहिंजी नियाणियुनि खे लाज़मी तालीम जेको आहे सो ॾियारीनि। असां वटि छोकिरनि जी तालीम ते घणो ध्यानु ॾिनो वेंदो आहे, नियाणियुनि जी तालीम ते एतिरो ध्यानु न ॾिनो वेंदो आहे, त वालिदेन में छो त नियाणियुनि खे स्कूल वालिदेन ई मोकिले था सघनि। यकीननि असांजे समाज में जेको जीअं
पोइ पहिरियों समाज छा उन ते असरात बाक़ी आहिनि। उन जो सबबु इहो थो थिए त पुट खे असां पंहिंजे मुस्तक़बिल जे कमाईअ जो ज़रियो था सम्झूं जेको असांखे खाराईंदो। औरत खे असां सिर्फ़ु अञा घर जी 4 दीवारीअ में क़ैद था सम्झूं। उनजे करे उनजा निकिरण, पर इहा आस्ते आस्ते मीडिया जी अवेयरनेस, समाज जी अवेयरनेस ऐं जीअं तव्हां पॉइंट आउट कयो त जेके पीर गादी नशीद या उहे माण्हू जेके हिन समाज में अञा पंहिंजा असर रखनि था या उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी वञे थी त उन्हनि ते बि इहो फर्ज़ु आहे थो थिए त पंहिंजे हर कचहरीअ में, हर तकरीर में, हर तहरीर में या जॾहिं बि उन्हनि खे मौक़ो मिले त इन ते वधि में वधि तवजो ॾियनि ऐं वधि में वधि इन शइ खे प्रचार कंदा रहनि त नियाणियुनि जी तालीम, सॉरी टू से, लेकिन सम एक्सटेंट मां बि इहो बि चवंदुसि छोकिरनि जी तालीम खां बि वधीक ज़रूरी आहे। छो उन सॼी शुरूआत में चयो त हिकिड़े पूरे घर जी तरबियत जी तालीम थिए थी। जंहिं घर में नियाणी जेकॾहिं पढ़ियल आहे त जॾहिं उहा अॻिते हली माउ थिए थी त उहो पंहिंजे औलाद खे पढ़ाई ऐं साॻिए जेका आहे शिफ्ट करे थी। त मां चवां थो त सभिनी ते इहो फर्ज़ु आहे थिए थो त असां सभई गॾिजी उन में मीडिया जे जो बि असर जेको हुजे उहो बि उन ते पवणु खपे। महिरबानी अवानी शाह साहब, महिरबानी। नाज़रीन, असां सां पीर मुनीर शाह गादी नशीन पीर ज़ाकरी लाइन ते हुआ, जिन तमामु सुठो मैसेज ॾिनो उन्हनि माण्हुनि खे जेके पंहिंजी नियाणियुनि जी तालीम खे एतिरी अहमियत नथा ॾियनि। त वाक़ई असां वटि इहो तसवुरु हूंदो आहे, हिकिड़ो आम ख़्यालु हूंदो आहे नंढपिण खां वठी जॾहिं नियाणी घर में हूंदी आहे त भई हिनखे पराए घर वञिणो आहे, असांखे कहिड़ी नियाणी खां नौकिरी कराइणी आहे, एतिरो हिन ते पढ़ाई जो ख़र्च करे छा कंदासीं, कहिड़ो फ़ाइदो हासिलु थींदो, या हिनखे एॾी आला तालीम या एॾे महांगे स्कूल में छो दाख़िल करायूं। उनजे बेनस्बत छोकिरे जी तालीम खे असां वटि वॾी अहमियत ॾिनी वेंदी आहे त छोकिरो आहे उनखे सुठे खां सुठो खाराइजे, उनखे सुठे खां सुठे स्कूल में तालीम ॾियारिजे, उनजी तालीम ते भरपूर तवजह ॾिनी वेंदी आहे। छो इनजे करे उहो छोकिरो पीढ़ीअ में वालदेन जो सहारो थी सघे, उन छोकिरे खे कमाए करे पढ़ी लिखी क़ाबिल थी करे कमाए करे घर अचिणो आहे। इन सोच जो बि किथे किथे शायदि डिफरेंस अची थो वञे त नियाणी जी तालीम खे एतिरी अहमियत नथी ॾिनी वञे, उनजी पढ़ाई खे एतिरो लाज़मी नथो सम्झो वञे, पर इहा सोच यकीनन ग़लति आहे। असांखे ज़रूरत आहे माण्हुनि में अवेयरनेस पैदा करण जी, तालीम जे हवाले सां, तालीम जी अहमियत जे हवाले सां। छो त ॿार खे उहो छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, वालदेन ई स्कूल मोकिले सघनि था, ॿियो कोई उन्हनि खे घर मां अची करे स्कूल ताईं न पहुचाए वेंदो। त वालदेन में एतिरी अवेयरनेस, उन्हनि में एतिरो शऊर, उन्हनि में एतिरी जागरता हुअणु लाज़मी हुअणु घुरिजे त हू पंहिंजी औलाद जे लाइ तालीम जी अहमियत खे सम्झी सघनि, ख़ासि करे नियाणी जी तालीम जे हवाले सां त उन्हनि जी नियाणी जे लाइ तालीम केतिरो ज़रूरी आहे। छो त हिकु औरत जॾहिं उहा नियाणी हुजे थी, उनखां पोइ उनजी शादी थिए थी, माउ ठहे थी, ज़ाल थिए थी, त उन ते माउ ऐं ज़ाल जे हवाले सां केतिरियूं ई ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि। ईंदड़ नसलनि जी अमीन हुजे थी औरत, ऐं जेकॾहिं माउ पढ़ियल लिखियल हूंदी त लाज़मी उहो पंहिंजे ॿार जी तालीम जे हवाले सां सुठी तरबियत उनजी करे सघंदी, उनखे सुठी तरीक़े सां उनजी जेको आहे सो उनखे पाले ताते वॾो करे सघंदी। ऐं तालीम जी अहमियत खे जेकॾहिं औरत माउ पढ़ियल लिखियल हूंदी त लाज़मी उहा तालीम जी अहमियत पंहिंजी औलाद लाइ सम्झी सघंदी। असां सां लाइन ते ज़ोहरा अरशद आहिनि, समाजी अॻवान। ज़ोहरा साहिबा, क्या कहेंगी आप? तालीम के हवाले से तालीम लाजमी करार देने के लिए बिल भी आ गया है, लेकिन उसके बावजूद भी तालीम के लिए जो हमें मीडिया में वाक़यात रिपोर्ट हो रहे हैं कि तालीम को इतनी अहमियत नहीं दी जा रही। बहुत से लड़कियां हैं जो अभी भी प्राइमरी तक की मुश्किल से तालीम हासिल कर सकती हैं। जी, सबसे पहले बहुत शुक्रिया आपका इस प्रोग्राम में लेने के लिए। और जो आपका सवाल है वो इस वक्त जो है मैं थोड़ी सी जो गुफ्तगू है उसको कोशिश करूंगी कि वक्त के हालात के मुताबिक ज़रा उसको आपको साथ कुछ चीज़ों के ऊपर जो है वो शेयरिंग हो सके। एक चीज़ इसे देखने की ज़रूरत है कि पाकिस्तान के अंदर 2010 के अंदर आर्टिकल 25 आया था 18वीं तरमीम के नतीजे में, जो ये कहता है कि बुनियादी हक है 5 से 16 साल की उम्र के तमाम बच्चों के लिए तालीम। और इस आईनी हक का जो इस वक्त अभी जो है कुछ अर्सा पहले जो है उसके 2 सूबों ने, एक इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी यानी कि इस्लामाबाद और उसके जो इलाके जो और उसमें आते हैं इस्लामाबाद के हवाले से, और दूसरा सिंध हुकूमत ने बिल पास किया है जिसके मुताबिक उन्होंने इसकी इम्प्लीमेंटेशन को जो है वो सूबाई हुकूमतों के उसमें लॉ के सूरत में जो है दे दिया है। जहाँ तक बात इस सवाल की है कि पाकिस्तान में एजुकेशन का स्टेटस क्या है और ख़ासतौर पर बिलखुसूस बच्चियों की
تعلیم کے حوالے سے، تو میں آپ کے ساتھ یہ شیئر کرتی چلوں کہ یونیسکو نے اپنی ایک جو ہر سال ایک رپورٹ نکالتا ہے جسے ہم گلوبل مانیٹرنگ رپورٹ کہتے ہیں، جو تعلیم سب کے لیے یا ایجوکیشن فار آل کے حوالے سے ہوتی ہے، اس کے مطابق یہ معلوم ہوتا ہے کہ پاکستان میں 62% بچیاں جن کی عمر 7 سے 15 سال کے درمیان ہے، انہوں نے کبھی کلاس روم میں وقت نہیں گزارا، جبکہ اگر آپ انہی اسٹیٹسٹکس کو انڈیا میں اور بنگلہ دیش میں دیکھیں تو انڈیا میں 30% ایسے اور بنگلہ دیش میں 9%. تو معلوم پڑا کہ انڈیا، بنگلہ دیش اور پاکستان کے اندر پاکستان وہ واحد ملک ہے جس میں سب سے بڑی آبادی بچوں کی وہ ہے جس نے اسکول یا کلاس روم نہیں دیکھا یا اس میں وقت نہیں گزارا. ایک اور چیز جو دیکھنے کی ضرورت ہے کہ ابھی ایک اور رپورٹ کے مطابق پاکستان ان 10 ممالک کے اندر سے ہے جہاں پہ بچیاں اپنی جو بچیاں جو ہیں وہ اپنے اسکول کا سب سے کم وقت گزارتی ہیں، اور ان کی عمر جو ہے وہ 17 سے شروع ہو کے 22 سال کی عمر تک ہے. اور اس کے اندر جو ایک چیز ہے کہ اس میں 6 افریقن ممالک ہیں اور بدقسمتی سے اس ریجن میں خالی پاکستان ہے. تو معلوم یہ پڑتا ہے کہ صرف پاکستان میں لا لے کے آنا، آئینی ترمیم کے ذریعے اس کو آئینی حق قرار دینے سے کام نہیں چلے گا. اس لا کے لیے ایک جامع منصوبہ بندی کی ضرورت ہے اور اس کے لیے ایک پولیٹیکل ول کی ضرورت ہے تاکہ اس لا کے اوپر جو ہے عمل درآمد کیا جا سکے. جو دوسری سچویشن ایک اور نظر آتی ہے کہ خاص طور پہ بچیاں جو ہیں وہ اسکولوں میں نہیں ہوتی، یا وہ 5ویں پڑھ کے چھوڑ دیتی ہیں اسکول، یا تیسری جماعت سے وہ اسکول چھوڑ دیتی. تو اس کی بنیادی وجہ یہ ہے کہ ہمارے ہاں اسکولوں کی تعداد بہت کم ہے اس آبادی کے تناسب کے حوالے سے جو ہمارے ملک کی اس وقت ہے. جی اچھا زہرا، کس طرح سول سوسائٹی کو کیا کردار ادا کرنا چاہیے، سیاسی پارٹیوں کو کیا کردار ادا کرنا چاہیے اویئرنیس دینے کے لیے، والدین کو موٹیویٹ کرنے کے لیے کہ وہ بچیوں کی تعلیم کو لازمی قرار دیں، ان کی بچیوں کے لیے تعلیم کی اہمیت کو سمجھیں؟ اس میں ایک چیز تو دیکھیے، میں اکثر اپنے جو پروگرامز ہیں ان کے اندر یہ بات کرتی ہوں کہ پاکستان کے اندر تعلیم کی افادیت اور اہمیت سے والدین کو انکار نہیں ہے. گزشتہ مطلب آپ یہ کہہ سکتے ہیں کہ 4 سے 5 سال پہلے کے حالات تھے کہ لوگ نہیں، لیکن اس کی کچھ بہت بنیادی اور بیسک وجوہات ہیں. ایک، جیسے میں نے آپ کو کہا کہ تعلیم اسکول ہی فراہم نہیں ہوں گے تو بچیاں کیسے جا سکیں گی؟ بچے تو پھر کوسوں دور کا سفر کر کے چلے جاتے ہیں اسکولوں کے اندر، لیکن بچیوں کو ان کے ہمارے جو دور دراز گاؤں میں یا دور دراز علاقوں میں اگر اسکول موجود ہے اس بچی کی رہائش سے دور، تو والدین اس کو نہیں بھیج پاتے. تو ایک تو یہ ضرورت ہے کہ اسکول جو ہے اس کی ایک خاص جو ہے 1.5 یا 2 کلومیٹر کی ویسینٹی کے اندر اس کا موجود ہونا بہت ضروری ہے اگر ہم بچیوں کی تعلیم پہ فوکس کرتے ہیں. اچھا زہرا، ایک آخری سوال میں آپ سے کروں گی کہ ایک قانون بھی بن گیا ہے، آپ سمجھتی ہیں کہ اس قانون پہ عمل ہو سکے گا؟ اگر اس قانون پہ عمل ہوا تو کیا بچیاں اسکولوں تک جا سکیں گی؟ جی بالکل، دیکھیے قانون تو بن چکا اور قانون ایک بہت خوشائن جو اس 5 سال کے اندر جو ہمارے جو ایک خوشائن چیزیں ہوئی اس میں 18ویں ترمیم اور یہ قانون کا بننا، اور ہم یہ سمجھتے ہیں کہ سول سوسائٹی کی بہت ساری تنظیمیں جو ہیں اور سول سوسائٹی کے اندر بہت سارے اور لوگ جو انفرادی اور اجتماعی گروپس کے اندر موجود ہیں وہ اس پہ کام کر رہے ہیں. اس میں پاکستان کولیشن فار ایجوکیشن اور آکسفیم اور بہت سارے اور ادارے ہیں جو اس پہ کام کر رہے ہیں. اب ضرورت اس عمل کی ہے کہ ہم اور آپ مل کے اپنے کیونکہ اس وقت الیکشن کا زمانہ ہے، میں ضرور یہ کہنا چاہوں گی اپنے تمام آپ کی توسط سے، آپ کے پروگرام کے توسط سے، کہ دیکھیے الیکشن کے اندر اب اس وقت وہ وقت ہے جب امیدوار جو ہیں وہ ووٹ لینے کے لیے تشریف لائیں گے گھر گھر، اور اب کیمپین شروع ہوگی، الیکشن کیمپین. تو اگر ہم ایک یہ چیز بنا لیں کہ ہم اسی امیدوار کو دیں گے جو ہم سے یہ وعدہ کرتا ہے کہ ہماری بچیوں کی تعلیم کے لیے وہ خاطر خواہ انتظامات کرے گا، اور صرف ووٹ دینے سے بات نہیں چلے گا بلکہ یہ ہوگا کہ جب امیدوار آ جاتے ہیں تو پھر آپ ان کی جواب دہی کا عمل کیسے کرتے ہیں. زہرا ہمارے ساتھ لائن پہ رہیے گا، معاف کیجیے گا وقت ہو گیا بریک کا، بریک کے بعد ہم اس بات کو کنٹینیو کریں گے.
वेलकम बैक नाज़रीन ब्रेक ते वञण खां पहिरीं समाजी अगवान ज़ोहरा अरशद असां सां लाइन पे मौजूद हुई। ज़ोहरा, मैं आखिरी सवाल आपसे ये करना चाहूँगी कि अगर हम किसी अगर लड़कियों को तालीम नहीं दिलवाई जाती और प्राइमरी तक की तालीम दिलवाई जाती है तो समाजी हवाले से क्या बुरे असरात मुरतब होते हैं आगे चल के, क्योंकि एक औरत जो लड़की है जब वो उसकी शादी होती है वो माँ बनती है, बीवी बनती है, एक नस्ल उसको चलानी होती है, घर चलाना होता है, तो इस हवाले से भी हमें बताएं कि समाजी हवाले से क्या नुकसानात होते हैं। देखिए, सबसे बड़ा नुकसान तो ये कि पाकिस्तान की 51% आबादी को आप अपाहज और मफलूज बना देते हैं, जो सोचने समझने की सलाहियत से उसको दूर कर देते हैं कि वो क्रिटिकल थिंकिंग और जिसे हम कहते हैं नाकादाना जायजा लेना सूरत हाल का, उसके अंदर उसका एक रोल अपाहज का होता है। तो आप एक तरह से जब हम ये कहते हैं कि ये हमने एक बहुत बड़ी पॉपुलेशन जो है उसको निकाल दिया, आबादी को इससे बाहर निकाल दिया। दूसरी तरफ अगर आप देखिए, जैसे आपने अभी खुद कहा कि बच्चियां ही बड़ी बनके जो है वो माएँ बनती हैं और इनकी जो है गोद में परवरिश पाती है एक पूरी नस्ल। तो अगर वो बच्चियां जो कि तालीम और उस जवाबदेही और सोचने और समझने की सलाहियत जो तालीम बेसिकली लेके आती है, जो हमें महज़ब मुआशरे का महज़ब शहरी बनाती है, अगर हमने ये चीजें उनसे छीन ली तो बेसिकली हमारी आइंदा आने वाली नस्लें, और जो हमें नजर आ रहा है इस वक्त के हालात देखते हुए कि आइंदा आने वाली नस्लें किस रुख पे हमारी जा रही हैं, और उसकी बुनियादी वजह क्या है कि तालीम का फुकदान है। दूसरी चीज जो मैं यहाँ कहना चाहूंगी कि तालीम को बहुत ज्यादा इस वक्त जरूरत है कि हमारे यहाँ आप जो बात करते हैं ना कि वालिदैन तालीम नहीं दिलाना चाहते, ऐसी बात नहीं है। वालिदैन को दरअसल नजर नहीं आता कि उनके बच्चे जब 14 जमातें, 16 जमातें, 18 जमातें, 12 जमातें पढ़ लेंगे तो उसके बाद उनके लिए रोजगार के मौके क्या रहेंगे। तो इसलिए वो क्या करते हैं कि वो बच्चों को उठा लेते हैं और बच्चियों को उठा लेते हैं स्कूलों के अंदर से, क्योंकि उन्हें आगे का मुस्तकबिल उनका नजर नहीं आता। तो ये हुकूमत की जिम्मेदारी है, मुझ पर और आप पर ही जिम्मेदारी आयद होती है कि हम मिलके एक ऐसा निजाम वज़ा करने की कोशिश करें और ऐसे जो है प्रेशर डालें अपनी रियासत के इदारों के ऊपर कि वो तालीम और तालीम से मुंसलिक जितनी चीजें हैं उनके साथ जो है एक लिंक डेवलप कर सके। सिर्फ स्कूलों के अंदर बच्चों को एनरोल कर देना तालीम नहीं होती है। तो ये बहुत जरूरी है, जिसको देखने की जरूरत है अब आइंदा आने वाले सालों में। बहुत शुक्रिया आपका ज़ोहरा। बहुत शुक्रिया। नाज़रीन, जेके ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं आयूं, जेके असां सां ज़ोहरा कयूं, त असां वटि इहा ई कोशिशि कई वेंदी आहे त असां स्कूल भरे छॾियूं, छोकिरनि सां छोकिरियुनि सां स्कूल भरियल हुजनि, पर उन सां तालीम सां ॻंढियल जेके मुख़्तलिफ़ ॿिया मसइला आहिनि, जेके मुख़्तलिफ़ फैक्टर्स आहिनि, उन्हनि ते तवजह नथी ॾिनी वञे त आख़िर कहिड़ो सबबु आहे जो तालीम जो रेशो एतिरो घटि आहे, नियाणियुनि खे तालीम नथी ॾियारी वञे। इन जा मुख़्तलिफ़ सबबु जेके असां कॉल्स वरितियूं, जेके असां माहिरनि खां राय वरिती, साम्हूं आया आहिनि त वालिदैन खे औलाद जो मुस्तक़बिल भी नज़र नथो अचे। इकोनॉमी कंडीशन जेका मुल्की सूरत हाल आहे असांजी एतिरी ख़राब आहे। हिन वक़्तु असां सां नाज़रीन हिकिड़ी कॉल आहे, कॉल वठूं था ऐं पोइ हिन ते ॻाल्हाईंदासीं। जी, केरु पिया ॻाल्हायो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? किथां पिया ॻाल्हायो? अख्तर अब्बासी पियो ॻाल्हायां, हैदराबाद मां। जी, अख्तर अब्बासी, हैदराबाद मां। जी अख्तर, छा चवंदव? जी अदी हिकिड़ो त पहिरीं त आउं ही जेको कंडियारो में जेको मसइलो थियो आहे अदा सां सकरंड में, जी आउं त इन जी पहिरीं त आउं मज़म्मत कंदुसि त ईअं न थियणु खपे ऐं इहे जेके नियाणियुनि जी तालीम ते जेको आहे न माना मुतासिर थी थियनि। ऐं ॿिए नंबर ते आउं पंहिंजी नियाणी, मुंहिंजी अदी हिकिड़ी मुंहिंजी नियाणी आहे जी, तालीम आउं पंहिंजो ॻोठु छॾे करे आउं पंहिंजी नियाणी जी तालीम जे लाइ जेको आहे न आउं हैदराबाद में आयो हुउमि। हैदराबाद में हींअर मुंहिंजी नियाणी जेका माना डबल मास्टर कई आहे, MPA बि कई आहे ऐं MA इंग्लिश बि कई आहे ऐं इन खां पोइ अलावा जेको आहे न माना हुन कंप्यूटर में डिप्लोमा बि कयो आहे। त अदी चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त असां नियाणियुनि खे असां एतिरी तालीम त ॾियारियूं अथा, पर को मक़सदु न आहे, को असां जॉब जे लाइ जेको आहे न माना जॻह जॻह ते असां जेको आहे न इंटरव्यू ॾिना आहिनि, असां जॻह जॻह ते जेको आहे न असां अप्लाई कयो आहे, लेकिन उन ते को रिस्पॉन्स नथो मिले। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त हिन दौर में जेको आहे महिरबानी अदा अख्तर, मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियमि। नाज़रीन, जेको अख्तर असांखे हैदराबाद मां कॉल कई त अहिड़ा असांखे पहिरीं बि हिकिड़ी कॉल आई जेके माण्हू ॻोठनि मां शहरनि में शिफ्ट थियनि था औलाद जी आला तालीम जे हवाले सां, त उन्हनि खे आला तालीम ॾियारिजे त जीअं उन्हनि खे सुठी नौकरी मिली सघे, सुभाणे में क़ाबिल थी सघनि।
त इकोनॉमी कंडीशन जीअं असां ज़ोहरा समाजी अॻवान बि ॻाल्हि कई त इकोनॉमी कंडीशन असांजी मुल्क जी एतिरी ख़राबु आहे जो वालिदिन खे अगरि फ्यूचर नथो नज़र अचे, जेके वालिदिन पंहिंजी औलाद खे तालीम बि ॾियारीनि था, उन्हनि ते ख़र्च बि कनि था पंहिंजो पैसो, ऐं उन्हनि में जॾहिं उन्हनि खे मुस्तक़बिल नथो नज़र अचे, उन्हनि खे रोज़गार जा के वसीला नथा नज़र अचनि, त उन्हनि जा जेकी औलाद आहे जॾहिं सुभाणे नौकिरियुनि लाइ दर पदर फिरंदी रहे त पोइ वालिदेन जी हिते सोच थोरी चेंज थी वञे, उन्हनि खे तालीम बेमक़सद थी लॻे। पोइ कुझु वालिदेन अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजनि ॿियनि ॿारनि खे एतिरी आला तालीम हासिल कराइण आला तालीम ॾियारण जे हक़ में न हूंदा आहिनि। उहे चाहींदा आहिनि त असांजो ॿारु ख़ासि करे जॾहिं न्याणी जी ॻाल्हि थी अचे त उहा को अहिड़ो हुनरु सिखे जंहिंसां उहो ॿ पैसा कमाए बि सघे, छो त नौकिरी मिलण जो आसरो हुजे नथो। हिकिड़ो वालिदेन जे अॻियां जेको औलाद जो मसइलो अचे थो उहो नौकिरी हासिल करण जे लाइ बि हूंदो आहे। पर नाज़रीन, सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते, मसइला मामला पंहिंजी जॻह ते आहिनि ऐं अलाह करे मसइला मामला हल थी वञनि, पर इन जो इहो मतिलबु न आहे त तालीम हासिल न कजे या तालीम न ॾियारिजे। तालीम इंसान खे सुठे बुरे जी तमीज़ ॾींदी आहे, तालीम इंसान खे शऊर ॾींदी आहे, तालीम इंसान खे मुआशरे में हिकु बहितर फ़र्द थियण में मदद फ़राहम कंदी आहे। तालीम हासिल करे ई इंसान पंहिंजे लाइ कुझु बहितर सोचे सघे थो, कुझु बहितर करे सघे थो। उन सां गॾोगॾु बेशक हुनर बि ज़रूरी आहे। असां वटि तालीम जो रेशो अॻ में एतिरो घटि आहे, ऐं जेकॾहिं असां इहा सोच रखूं वाक़ई मसइला या मुश्किलूं जेके बि हिन वक़्तु असांजे साम्हूं कॉल अची रहियूं आहिनि। अॼु हिन वक़्तु असां वटि हिकिड़ी ॿी कॉल बि आई आहे, उन्हनि जी कॉल ॿुधूं था ऐं पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। जी, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अदीबा अल्ताफ़ घोटो खान ॻोठ घोटकी मोर कयां पियो। जी अल्ताफ़, छा चवंदो था? अदी असांजे ॻोठ में छोकिरनि जो स्कूल आहे, पर छोकिरियुनि जो न आहे। छोकिरियुनि जो असां मंज़ूर करायो मिनिस्टर पीर मज़ुल हक़ खां जी, पर ॻोठ जा कुझु वॾेरा क़िस्म जा माण्हू नी जेके न्याणियुनि खे माना नथा अचनि स्कूल ऐं उन्हनि खे चवनि था त बाबा तव्हां तालीम न वठो। अॼुकल्ह जे जदीद दौर में न्याणी जी तालीम तमामु अहम ज़रूरी आहे। बिल्कुलु। पोइ तव्हां किथे दायो आहे, अहिड़ी का फरियाद कई आहे या किथे कंप्लेंट कई? हा जी हा, असां कोर्ट में फरियाद कई अथसीं। जज जीअं छापा आणनि पिया, असां हिते ईडीओ फीमेल खे बि चयोसीं त बाबा तव्हां विज़िट कयो। हुननि कागज़नि में स्कूल न ॾेखारियो, हुनजा HMC जा पैसा, हुननि जा फंड, बिल्डिंग जी जेका सॼी रिक्वायरमेंट आहे उहा टोटल हुननि वटि मौजूदु आहे। पर पोइ बि माना जेको आहे त जेको ईडीओ आहे आबिद चक्राणी ॾाढो करप्ट माण्हू आहे, माना टोटल जाली आर्डर कढे थो, सोर्स ते करे थो, को बि माना मेरिट जो माना न को ॻाल्हि को पंधु, सिर्फ़ु पंहिंजा माना माण्हू खणे थो। महिरबानी अदा तव्हांजी। नाज़रीन, अल्ताफ़ असांखे कॉल कई ऐं वाक़ई इहे मसइला प्रोग्राम जो टाइम ख़तमु पियो थिए, मौज़ू इलाही वसी हो, हिन ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं अञा डिस्कस करण खां रहिजी वियूं, खोड़ सारा मसइला। वेंदे वेंदे मां इहो ज़रूरु चवंदमि त न्याणियुनि जी तालीम जे हवाले सां जेकी हाणे स्कूलनि जे हवाले सां ख़राबु सूरत हाल आहे, जज साहिबान जा छापा बि लॻनि पिया, उते कुझु अहिड़ा तालीम दुश्मन माण्हू बि आहिनि जेके तालीम ॾियारण जे हक़ में न आहिनि, त जीअं उन्हनि जे ॻोठ जा माण्हू, उन्हनि जे शहर जा माण्हू पढ़ी लिखी सुधरी वञनि। शायदि उहे चाहिनि था त उहे ग़रीब माण्हू, उहे मजबूर माण्हू हमेशह उन्हनि जा महकूम बणिजी रहनि, हमेशह उन्हनि जे ज़ुल्म ॾाढ जे हेठां ई पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि, ऐं उन्हनि न्याणियुनि खे तालीम ॾियारण जे हक़ में ई न आहिनि। जेकॾहिं को ॻोठाणो, को माण्हू पंहिंजी न्याणीअ खे तालीम ॾियारणु चाहे थो त उन ते उनजे लाइ रुकावटूं विधियूं थियूं वञनि, उनखे तंग कयो थो वञे। ऐं केतिरा ई अहिड़ा कॉलर असां सां अॼु लाइन ते हुया जेके पंहिंजी औलाद, पंहिंजी न्याणी ख़ासि करे उनजी आला तालीम जे लाइ पंहिंजे ॻोठनि खां शहरनि तरफ़ शिफ्ट थी विया। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।